अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां जो मेज़बान नईम सूर। अॼु जे प्रोग्राम में असां मुल्की जेका सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां मख़सूस सीटुनि बाबति जेको पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो उहो बरक़रार रखियो वियो। उन खां सवाइ जेके PTI खे सीटूं या उमेदवार PTI जा करार ॾिना विया ऐं मख़सूस सीटूं PTI खे जारी कयूं वियूं, उहो फ़ैसिलो 12 जुलाई वारो सुप्रीम कोर्ट जो कल्ह करार ॾिनो वियो आहे। इन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इलेक्शन कमीशन 76 मख़सूस सीटुनि जी बहालीअ जो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जेके नून लीग, पीपल्स पार्टी ऐं JUI समेत ॿियनि पार्टियुनि खे मिलियूं आहिनि। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। इन खां सवाइ अॼु PTI जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो, जंहिंखां पोइ KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर उते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें हुन चैलेंज कयो आहे हुकूमत खे त जेकॾहिं तव्हां सूबाई हुकूमत किराई त मां सियासत छॾे ॾींदुमि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं त छा KP में गवर्नर राज या अहिड़ी क़िस्म जूं के ॻाल्हियूं जेके हली रहियूं आहिनि मार्केट में। उन खां पोइ जॾहिं हे मख़सूस सीटुनि जो फ़ैसिलो आयो आहे त हुकूमत ऐं हुनजे इत्तेहादियुनि खे 2/3 अक्सरियत मिली वई आहे ऐं इहे बि ॻाल्हियूं मार्केट में हलनि पियूं त छा पीपल्स पार्टी हाणे वफ़ाक़ी हुकूमत जॉइन कंदी। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि इस्लामाबाद सिंध TV न्यूज़ जा ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी साहब। शाकिर साहब, तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में। शाकिर साहब, हे जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो, वरी हुन खां पोइ अॼु इलेक्शन कमीशन इहे जेके मख़सूस सीटूं उहे बहाल करे छॾियूं आहिनि, इन ते अञा छा चवंदो त हुकूमत जी पोज़ीशन त मज़बूत थी आहे डेफिनेटली। छा अहिड़ो को तासुर आहे त पीपल्स पार्टी हाणे वफ़ाक़ी गवर्नमेंट जो हिसो थींदी? ॾिसो, इलेक्शन कमीशन ने सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे तहत जेका आहे मख़सूस निशस्तुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे बाज़ाब्ता तौर ते। ऐं नून लीग जे जेके सुन्नी ताज काउंसिल जूं निशस्तूं हुयूं मख़सूस जेके ॾिनियूं वयूं हुयूं, उहे नून लीग खे, पीपल्स पार्टीअ खे, JUI ऐं ॿियनि जमात खे ॾिनियूं वयूं आहिनि। उन खां पोइ हुकूमती इतिहाद जेको आहे उहो मज़बूत थियो आहे। नून लीग अकेली मज़बूत न थी आहे, न नून लीग वटि अकेले फ़ीसद मेजॉरिटी आहे या तादाद शरीयत आहे, पर जेके इतिहादी आहिनि नून लीग समेत, पीपल्स पार्टी ऐं ॿियूं जेके जमातियूं आहिनि उनके वग़ैरह, उहे मज़बूत थिया आहिनि ऐं उन्हनि खे 2/3 मेजॉरिटी हिन महिल मिली चुकी आहे ऐं हू आइन में का बि तरमीम करे सघनि था हिन महिल। छाकाणि त इन खां पहिरियों हुकूमत वटि इतिहादियुनि वटि 2/3 मेजॉरिटी न हुई ऐं जंहिंजे करे हुननि जे लाइ परेशानी पैदा थिए पई आइन तरमीमुनि जे हवाले सां। ऐं पोइ इल्ज़ाम बि लॻंदा हुआ त PTI जे माण्हुनि खे फंडियो वियो आहे, अगवा कयो वियो आहे ऐं उनखे जेको आहे मुनहरफ़ बणाइण जी कोशिशि कई वई आहे, उन्हनि खे प्रेशराइज़ करण जी कोशिशि कई वई आहे। इन क़िस्म जा इल्ज़ाम बि लॻंदा रहिया। हाणे घटि में घटि इतिहादियुनि ते इहो इल्ज़ाम इन जे करे न लॻंदो त इतिहादी ख़ुदि कफ़ील थी विया आहिनि ऐं उन्हनि खे 2/3 मेजॉरिटीअ जे लाइ जेको आहे 224 मेंबर खपंदा आहिनि क़ौमी असेंबलीअ में ऐं हिन महिल 237 मेंबर जेका आहिनि उहे त इतिहादियुनि वटि आहिनि, नून लीग, पीपल्स पार्टी ऐं ॿिया जेके इतिहादी आहिनि उनजे करे हू ख़ुदि कफ़ील आहिनि। हाणे कंहिंजी बि ॿिए मेंबर जी या ॿी कंहिं पार्टीअ जी मोहताजी जेका आहे उन्हनि वटि कोन्हे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं इन खां पोइ इहो त PTI वरी PTI ऐं या सुन्नी ताज काउंसिल जंहिंखे चऊं उहा कमज़ोर थी आहे। उन्हनि वटि जेका मेंबर हुया 73 मेंबर उन्हनि जा वापसि थी विया आहिनि ऐं ज़ाहिर आहे उन खां पोइ हुन जी सूबनि में बि KPK में बि कमज़ोर थी आहे पोज़ीशन, क़ौमी असेंबली में बि पोज़ीशन कमज़ोर थी आहे। ऐं ॿी जेका तव्हां पीपल्स पार्टीअ जी शमूलियत जे हवाले सां सवाल कयो, पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो जेको फार्मूला इलेक्शन खां पोइ जेको तय कयो पाण में, उहो तव्हांखे यादि हूंदो त बिलावल भुट्टो ज़रदारी मछली में जलसे खे ख़िताब दौरान हिकिड़ो एतिराफ़ कयो, पाण ख़बर ॾिनी हिकु ॾींहुं पहिरियों उन्हनि ॾींहंनि में त नून लीग पीपल्स पार्टी खे पेशकश कई हुई त 2.5 साल या 2 साल 2 साल असां कयूं, 2 साल तव्हां कयो, या मतिलबु अधु टेन्यूअर जेका आहे हुकूमत करे नून लीग, अधु टेन्यूअर पीपल्स पार्टी। जेको पीपल्स पार्टीअ रिजेक्ट कयो फार्मूला ऐं पीपल्स पार्टी इनकार कयो ऐं बिलावल भुट्टो पाण कई दफ़ा चई चुको आहे त मूंखे मांगे तांगे जा जेके वोट आहिनि, माना कंहिंखां ओदर ते वोट वठां नून लीग सां ऐं पोइ वज़ीर आज़म सां, त मूंखे ओॾे हज़ार ते मान खपे। पीपल्स पार्टी चाहे थी त बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेकॾहिं सियासी तारीख़ रखनि थिए ऐं हू पहिरियों दफ़ो वज़ीर आज़म थिए त घटि में घटि हू पंहिंजे वोटनि सां थिए ऐं हुन ते एतिरो मैंडेट हुजे जेको पंहिंजे पार्टीअ खे मिलियल हुजे, पीपल्स पार्टीअ खे, त हुन खां पोइ वज़ीर आज़म बणिजे।
हुकूमत में शमूलियत के हवाले से भी पीपल्स पार्टी से नून लीग जो दबाव रहो आहे, प्रेशर रहो आहे, छाकाणि त नून लीग सां जॾहिं बि पीपल्स पार्टी डिमांड्स रखियूं आहिनि बजट जे ॾींहंनि में स्पेशली इहो थींदो आहे। ऐं स्पेशल पंजाब जे हवाले सां जेके पंजाब जा जनूबी अज़ला जा जेके आहिनि इलाइक़ा जिन मां पीपल्स पार्टी वधीक निशस्तूं कयूं आहिनि, मिसाल मुल्तान जो ज़िलो आहे, उन मां तक़रीबन निशस्तूं पीपल्स पार्टी खे मिलियूं आहिनि। हिकिड़ो MP आहे जेको पंजाब नून लीग जो आहे मुल्तान मां, बाक़ी सभु निशस्तूं पीपल्स पार्टी वटि आहिनि। ईअं लैया आहे, बखर आहे ऐं मुज़फ़रगढ़ आहे। मुज़फ़रगढ़ मां जेका नवाबज़ादा नसीरुल्लाह खान जो फर्ज़ंद जेको आहे पीपल्स पार्टीअ जो नवाबज़ादा इफ़्तिख़ार जेको आहे उहो MNA आहे मुज़फ़रगढ़ मां। त उते जितां जितां पीपल्स पार्टीअ जा MNA या MP खटिया आहिनि या जेकॾहिं न बि खटिया आहिनि जे इलाइक़नि मां, त उहे ॿिए नंबर ते वोट उन्हनि कया आहिनि। पर वोट बैंक पीपल्स पार्टीअ जे जिन ज़िलनि में आहे उन्हनि में पीपल्स पार्टी जेका लोकल अथॉरिटीज़ आहिनि, ज़कात शुर कमेटी आहे या डेवलपमेंट अथॉरिटीज़ जेके लोकल हूंदियूं आहिनि शहर जूं, उन्हनि जूं जेके चेयरमैनशिप आहे, सरबराही आहे, उहा पीपल्स पार्टी घुरंदी रही आहे नून लीग सां। त नून लीग जो उन्हनि खे इहो चयो आहे त ॾिसो तव्हां हिननि ज़िलनि में जॾहिं अख़्तियार घुरो था, हुक्मरानी घुरो था, त पोइ तव्हां हुकूमत में शामिल थियो। नून लीग पंजाब में हुकूमत में पीपल्स पार्टीअ ते नून लीग सां शामिल थियो, मर्कज़ में शामिल थियो, इहो नून लीग जी डिमांड रही आहे। पर पीपल्स पार्टी अञा ताईं को फ़ैसिलो अहिड़ो न कयो आहे। कल्ह ख्वाजा आसिफ़ खे बि तव्हां पढ़ियो हूंदो, ॿुधो हूंदो त ख्वाजा आसिफ़ बि इहा ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी अची सघे थी, पर इहो फ़ैसिलो कंदो आसिफ़ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी, इहो फ़ैसिलो कंदा। पर फ़िलहाल अञा ताईं पीपल्स पार्टीअ जो इन ते कंहिं बि क़िस्म जो को गौर कोन थियो आहे, छाकाणि त पीपल्स पार्टी जो फ़ैसिलो थींदो PVC में, ऐं PVC जो बि अञा ताईं इजलास घुराइण जे हवाले सां बि का डेवलपमेंट का जेका तिरपुर जेका आहे उहा नज़र कोन थी अचे। अच्छा शाकिर साहब, जीअं तव्हां ॿुधायो त हुकूमत इत्तेहाद वटि हाणे 237 यानी कि 2 अक्सरियत अची वई आहे। त असां ॾिठोसीं माज़ी में 26 आर्मी तरमीम पास थी, जिते भई जेका त मुख़्तलिफ़ PP समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि उन्हनि एतिराज़ बि कयो आहे। हाणे जेकॾहिं 2/3 मेजॉरिटी अची वई आहे हुकूमत वटि, त हाणे आइन में छा को तब्दीली थियण वञे पई, अमेंडमेंट थियण वञे पई, इन जे करे हुकूमत खे वरी 2/3 मेजॉरिटी ॾिनी वई आहे, या इहो हिकिड़ो रूटीन मूजिबि जेका नज़रसानी अपीलूं उन्हनि जो फ़ैसिलो आयो आहे, इन जे पोयां या को ॿियो को अहिड़ो आहे अमल जेको का कानून साज़ी थियणी आहे या को अहिड़े क़िस्म जी का ॿी एक्टिविटी थियणी आहे आइन में तरमीम जे हवाले सां? ॾिसो, हिन महिल ताईं जेको नज़र अचे पियो त का आइनी तरमीम जी प्लानिंग जो हिन महिल अञा ताईं का दस्तख़त कोन थी आहे हुकूमती इत्तेहादनि जे लेवल ते, छाकाणि त अदालती मामिलो हुयो, उहे जजनि जे हवाले सां तहफ़ुज़ात हुया हुकूमत खे, कुझु जजनि जे हवाले सां, सुप्रीम कोर्ट जे हवाले सां, ऐं उहा आइनी बेंच उहा क़ाइमु करे ॾेई वई आहे ऐं उहो निज़ाम होॾे हले पियो। ऐं उहे लीगली मामलात जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जा या हाई कोर्ट्स जा जेके हलनि पिया। हाणे मूंखे नथो लॻे त इन हवाले सां का वधीक का तरमीम जी हुकूमत खे फौरी ज़रूरत आहे। ही रूटीन जो मामिलो हुयो ऐं ज़ाहिरा मख़सूस निशस्तुनि खे हिकिड़े पासे ॾे करिणो हुयो, ऐं ॿियो लाजिक हुयो जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे या इलेक्शन कमीशन फ़ैसिलो अॻु ॾिनो हो जंहिंखे बरक़रार रखियो सुप्रीम कोर्ट, या पिशावर हाई कोर्ट जो बि फ़ैसिलो हुयो उनखे बि बरक़रार रखियो सुप्रीम कोर्ट। त उन में तव्हां ॾिसो आइन में लिखियल आहे त जेका सियासी जमात इलेक्शन विढ़ंदी ऐं मख़सूस निशस्तूं उनखे मिलंदियूं, जेका मख़सूस निशस्तुनि जी तरजीही फ़हरिस्त थींदी आहे, प्रायोरिटी लिस्ट, उहा इलेक्शन कमीशन में इलेक्शन खां पहिरियां जमा कराईंदी। ऐं PTI हिकिड़ो त उन्हनि खे भेट जो निशान कोन हुयो, हुननि बतौर पार्टी जेको आहे उहा इलेक्शन कोन विढ़ी कंहिं इंतिखाबी निशान ते, ऐं हुननि का फ़हरिस्त जमा कोन कराई इलेक्शन कमीशन में। त PTI जो हक़ नथो बणिजे त आज़ाद मेंबरनि खे इहे मख़सूस निशस्तूं ॾिनियूं वञनि। ऐं ॿियो इहो त मख़सूस निशस्तूं, इहो बि आइन में लिखियल आहे, मख़सूस निशस्तूं सियासी जमात खे ॾिनियूं वेंदियूं, त आज़ाद मेंबरनि खे न ॾिनियूं वेंदियूं या आज़ाद मेंबरनि जे ग्रुप खे न ॾिनियूं वेंदियूं। ऐं ॿियो इहो त आज़ाद मेंबर जेके आहिनि उहे कंहिं सियासी जमात खे जॉइन कंदा, जीअं PTI वारनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे जॉइन कयो, ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो बि इनजे करे हक़ नथो बणिजे जेको सुप्रीम कोर्ट में भी डिस्कस थियो, इलेक्शन कमीशन भी कयो, पिशावर हाई कोर्ट भी कयो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल भी बतौर पार्टी इलेक्शन कोन विढ़ी, ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो जेको सरबराह आहे साहिबजादा हामिद रज़ा, उन पाण PTI जो हिमायत सां इलेक्शन विढ़ी आहे।
त हुननि बि तरजीह पहिरियों जमा न कराई त जीअं पीटीआई जो हक़ नथो बणिजे इहे मखसूस निशस्तुनि ते इन सुनी त कारकुन जो बि हक़ नथो बणिजे त पोइ इहे सीटूं आख़िरकार काॾाई त करणी हुयूं ऐवान ख़ाली त कोन थो रखी सघिजे न ऐवान जी 74 या सभिनी ऐवाननि जूं जेके सीटूं आहिनि 74 उहे ख़ाली त नथियूं रखी सघजनि उनखे कंहिं न कंहिं दग लाहिणो हुयो ऐं उहे जेके जमातूं ऐवान में मौजूदु आहिनि ऐवाननि में उन्हनि जो हक़ बणिजे पियो जेको हुननि खे ॾिनो वियो आहे इहो रूटीन जो मामिलो हुयो मुंहिंजो ख़्यालु इहो आहे फौरी तौर ते का तरमीम जी हिन महिल का तयारी कोन पई सही अच्छा शाकिर इहो ॿुधाइजो त जीअं शुरूआत में मां ॻाल्हि कई त पीटीआई जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो आहे उन खां पोइ केपी जे वॾे वज़ीर अलीमन गंडापुर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे हुन में हुन हिकिड़ो चैलेंज कयो आहे त जेकॾहिं सूबाई हुकूमत केराए वई त हू सियासत छॾे ॾींदो उन खां साइड लाइन ते ॾिसूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी सां मुलाक़ात कई आहे ANP जे सरबराह एम एल वली खान सां मुलाक़ात कई आहे त छा ख़ैबर पख्तूनख्वा में का सियासी खिचड़ी पची रही आहे या सिर्फ़ु इहो हिकिड़ो ढिने भोग खां अलीमन गंडापुर अहिड़े क़िस्म जा बयान ॾिए थो ॾिसो हिकिड़ो त JUI बि वॾो मैटर करे पई केपी में JUI इनकार करे चुकी आहे त असां तहरीक अदम एतमाद न आणींदासीं न वरी तहरीक अदम एतमाद जी तव्हां हिमायत कंदासीं नून लीग जेकॾहिं अदम एतमाद आणे थी त उहा JUI जे मदद खां सवाइ उहा नथी कामयाबु करे सघे ऐं आज़ाद मेंबर आहिनि हिते 25 हिन महिल अपोज़िशन जी जेका स्ट्रेंथ आहे केपी के असेंबलीअ में जंहिंमें JUI बि नून लीग बि पीपल्स पार्टी सभु ANP सभई शामिल आहिनि उन्हनि जा आहिनि मेंबर 53 ऐं उते जेका आहे उहे 73 मेंबर खपनि हुकूमत ठाहिण जे लाइ ऐं हिन महिल जेका आहे उनजी जेको वज़ीर आला आहे उनजी पोज़ीशन बि कमज़ोर थी आहे ऐं उन वटि हिन महिल तक़रीबन आहिनि मुंहिंजे ख़्याल आहे त 93 मेंबर जेका आहिनि उहे हामी हिमायत कनि था अलीमन गंडापुर खे हिन महिल जॾहिं मखसूस निशस्तुनि ते विराइजी रहियूं आहिनि उन खां पोइ त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं 35 आज़ाद मेंबर आहिनि उहे 35 जेकॾहिं 53 सां अपोज़िशन खां वञी मिलनि था त 88 इहे मेंबर थियनि था ऐं खपनि 73 हाणे इहे सभई जमातूं जेकॾहिं JUI बि मिलंदी त पोइ आसानी सां तहरीक अदम एतमाद आज़ाद मेंबरनि जी हिमायत सां 35 जेके आज़ाद आहिनि उन सां उहा कामयाबु करे सघिजे थी पर JUI सां मुंहिंजी जेका ॻाल्हि थी आहे JUI जा अॻुवाणी सां कल्ह बि मूं पंहिंजे प्रोग्राम में असलम घोरी JUI जो तर्जुमान आहे उनखे बि वरितो ऑन रिकॉर्ड ऐं ऑफ द रिकॉर्ड बि JUI वारनि सां ॻपशप थींदी रहंदी आहे त हू इहो था चवनि त असां अलीमन गंडापुर खे इनजे करे न हटाईंदासीं त असां हिकिड़ी ग़लती नून लीग ऐं पीपल्स पार्टीअ जे चवण ते असां PDM वारी करे चुका आहियूं PDM जे दौर में इमरान ख़ान खे असां हटायोसीं ऐं असां फारीअ खां सवाइ कुझु न कयूं आहे ऐं असांखे को फ़ाइदो न थियो इलेक्शन में असां खां हथु कयो वियो ऐं असां हिननि सां साथ ॾिनो ऐं इलेक्शन में नून लीग पीपल्स पार्टी सभु मुस्लिम मिली करे जेको आहे उहो मौलाना फज़लुर रहमान खे हारायो वियो ऐं इन जे करे हाणे असां ॿीहर वरी उहा ग़लती रिपीट हिकिड़ो त न कंदासीं ॿी ॻाल्हि इहा त ख़ैबर पख्तूनख्वा में हिन महिल जेका करप्शन उरूज ते आहे कल्ह मूं ख़ैबर पख्तूनख्वा मां सीनियर हिकिड़े सहाफ़ी खे प्रोग्राम वरितो त उनजो बि इहो चवणो हो त रुॻो JUI इल्ज़ाम न पियो हणे बल्कि सहाफ़ी बि ख़ैबर पख्तूनख्वा जा पेशावर जा चवनि था त करप्शन उरूज ते आहे सूबे में त मौलाना फज़लुर रहमान JUI जो इहो चवणु आहे त बाबा जॾहिं करप्शन उरूज ते आहे त असां अलीमन गंडापुर जो गंद साफ़ करण जे लाइ JUI छो अॻिते वधे ऐं ॿियो इहो त अलीमन गंडापुर खे हटाइण जो मक़सदु आहे हुनखे सियासी शहीद करार ॾियणु ऐं सियासी शहीद करे हुनखे अवाम में मोकिलियूं त जीअं अवाम में वरी ॿीहर हमदर्दियूं हासिल करे ऐं ॿीहर वरी हीरो थियण जी कोशिशि करे त हिन क़िस्म जी असां ग़लती न कंदासीं टियों लॉजिक JUI जेको ॾिए थी उहो इहो त अलीमन गंडापुर जे लाइ तसर इहो आहे त उहो एस्टेब्लिशमेंट सां डील करे वज़ीर आला कयो आहे ऐं एस्टेब्लिशमेंट जो हिन महिल आशीर्वाद हुन ते पूरो पूरो आहे जेसि ताईं एस्टेब्लिशमेंट हुनखे नथी हटाइणु चाहे JUI बि नथी हटाए सघे इनजे करे JUI अहिड़ो कमु करणु ई नथी चाहे जंहिंमें JUI ख़ुदि ख़्वार थिए या ख़राबु थिए इनजे करे अलीमन गंडापुर खे JUI त घटि में घटि हटाइण जे लाइ अॻिते न वधंदी ऐं JUI इहो बि चयो आहे त जेकॾहिं नून लीग जेकॾहिं हटाइणु चाहे त असां नून लीग खे बि पंहिंजो कंधो इस्तेमालु करणु न ॾींदासीं ऐं ॿियो इहो जेकॾहिं PTI जे अंदरि जेकॾहिं ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ी बग़ावत पैदा थिए थी ब्लाक थिए थो या बानी PTI अलीमन गंडापुर मां जान छॾाइणु चाहे थो त पोइ JUI अलीमन गंडापुर खे बचाइण जे लाइ बि अॻिते न वधंदी। अच्छा शकुर जी तव्हां चयो त PTI
खे बज़ाहिर कोई जेका गवर्नमेंट आहे KP में उनखे नुक़्सो न आहे, कोई बि ख़तरो न आहे ऐं उहो एस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां CM थियो आहे। पर जेको पार्लियामेंट्री पार्टी जो इजलास थियो आहे त इहे ख़बरूं हलनि पियूं त जेके मेंबर आहिनि उन्हनि खां ओथ वठण लाइ इहो इजलास कोठायो वियो ऐं उनखां पोइ गवर्नर राज जूं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं हलनि पियूं। हालांकि 18वीं तरमीम खां पोइ गवर्नर राज आणणु तमामु हिकिड़ो ॾुखियो थी वियो आहे त जेको हे इजलास थियो आहे छा हिन में वाक़ई मेंबरनि खां हलफ़नामो कसमनामो वरितो वियो या सिर्फ़ु इहा हिकिड़ी जेको पार्टी जी हिकिड़ी गॾिजाणी हुई? न बिल्कुलु इहो तव्हां सही था चओ, हलफ़नामे जी ॻाल्हि थी आहे ऐं उहो हिनजे करे त PTI जे अंदरि हिकिड़ो त क़यादत जो फुक़दान आहे, बानी PTI अंदरि वेठो आहे, बल्कि बानी PTI जेकॾहिं ॿाहिरि जो हुजे हा त बि हुनजी गिरफ़ जेका आहे पार्टीअ ते उहा कमज़ोर थी चुकी आहे। हिन महिल अली अमीन गंडापुर को पतो कोन थो पए त बानी PTI खां पोइ पार्टी खे संभाले केरु पियो। पहिरियां त बुशरा बीबी कोशिशि कई ऐं अली अमीन गंडापुर हिन महिल पाण खे लीडर सम्झे थो, अलीमा बाजी जेका आहे उहा पाण खे हिन महिल लीडर सम्झे थी, बैरिस्टर गोहर हिन महिल पाण खे लीडर सम्झे थो। पार्टीअ जा जेके पार्लिमानी पार्टीअ जो जेको इजलास थियो आहे उन में अॻुवाणनि इहे सवाल कया आहिनि मेंबरनि ने, जेके पार्लिमानी पार्टीअ जा मेंबर आहिनि, जेके माण्हुनि इहे सवाल उथारिया आहिनि असांखे ॿुधायो त असां कंहिंजे हिदायतुनि ते अमल कयूं, पार्टी खे लीड कोन केरु पियो करे ऐं पार्टीअ खे हिदायतूं केरु पियो जारी करे। हिकिड़ो लीडर वञे थो बानी PTI खां मिली थो अचे त उहो अलॻि हिदायतूं खणी थो अचे, ॿियो लीडर वञे थो त उहो ॿियूं हिदायतूं खणी थो अचे, ॿियूं लीडर वञे थो ॿियूं हिदायतूं खणी थो अचे। त इन क़िस्म जी जॾहिं कंफ्यूजन ऐं जॾहिं पार्टी जे अंदरि पैदा थींदो त कारकुन ऐं जेके अॻुवान आहिनि या मुंतख़िब नुमाइंदा आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे कहिड़े हुन ते अमल कनि, कहिड़ी हिदायत ते अमल कनि, इन क़िस्म जूं परेशानी PTI जे अंदरि यकीनी तौर ते आहे ऐं इख़्तिलाफ़ बि आहिनि ऐं हलफ़ जी ॻाल्हि बि अची आहे, छाकाणि त जॾहिं इख़्तिलाफ़ वधी वेंदा आहिनि, हिक ॿिए ते एतमाद न रहंदो आहे, हिक ॿिए खे तस्लीम न कयो वेंदो त पोइ इन क़िस्म जूं हलफ़ जूं या जेके ॻाल्हियूं आहिनि उहे हिकिड़ो नेचुरल अमल थिए थो त बाबा यकीन हिक ॿिए ते कोन्हे, इनजे करे इहो हलफ़ खणायो वियो आहे। अच्छा शाकिर, जीअं तव्हां ॻाल्हि कई त JUI हुकूमत नथी करणु चाहे, पर मौलाना फज़लुर रहमान जी जेका हिन महिल करंट पॉलिटिकल पोज़ीशन आहे उहा कीअं था ॾिसो? छो त हुनखे PTI बि चयो त असांजो साथ ॾे हुकूमत किराण में, उनखां पोइ हुननि जो साथ न ॾिनो, गवर्नमेंट जे साइड ते बीठो, पर गवर्नमेंट मां बि हुनखे का घणी लिफ्ट न मिली आहे ऐं उहो हिकिड़ो जेको आहे त साइड लाइन ते आहे। त उनजो पॉलिटिकल जेको कैरियर आहे या उन जेका पॉलिटिकल जेको हिकिड़ो सियासतदान, हिकिड़ो सियाणो सियासतदान आहे, उनजी पोज़ीशन करंट सिचुएशन में कीअं था ॾिसो? ॾिसो, मौलाना फज़लुर रहमान जेको PTI सां ताल्लुकात वधाइण जी कोशिशि कई हुई ऐं उहा बि कामयाब पूरी तरह कोन थी। उहो हिनजे करे त PTI जा खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे नथा चाहिनि त मौलाना फज़लुर रहमान सां इत्तेहाद थिए। ॿ ॾींहं पहिरियां बि जेको आहे शेख वकास अकरम बैरिस्टर सैफ जेको आहे उन मौलाना फज़लुर रहमान जे ख़िलाफ़ बयान दाॻिया आहिनि ऐं JUI उनजी मज़म्मत बि कई आहे। इन खां पहिरियां बि मौलाना जे ख़िलाफ़ तव्हांखे यादि हूंदो पश्चिम में जेको जलसो थियो हिन जो आहिनि जेको तहरीक जेका महमूद ख़ान अचकज़ई जे अॻुवाणीअ में जेका क़ाइमु कई वई हुई तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान, उनजे प्लेटफॉर्म तां त उन में PTI जे कारकुननि मौलाना जे ख़िलाफ़ नारा लॻाया, उनखे असर केसर मौलाना खां अची माफ़ी बि वरिती, माज़रत बि कई ऐं यकीन ॾियारियो त आइंदह तव्हांजे ख़िलाफ़ पार्टीअ में को बि बयानु न ॾींदो ऐं का बि ॻाल्हि न थींदी, न नारा लॻंदा। पर उन खां पोइ वक़्तनि फ़वक़्तनि अली अमीन गंडापुर बि मौलाना जे ख़िलाफ़ बयानु दाॻींदो रहियो आहे ऐं हाणे वरी बैरिस्टर सैफ ऐं शेख वकास अकरम बयानु दाॻिया आहिनि। त उन्हनि सां तालुक़ त उन्हनि जो मौलाना जो ज़ाहिर आहे इन खां वधीक कोन थो बहितर थी सघे। त एतिरो ई मौलाना खे करिणो हुयो त घटि में घटि गारियुनि वारी सियासत PTI ऐं JUI जे विच में न हुजे, नफ़रत वारी सियासत न हुजे, जीअं नॉर्मल तालुकात हूंदा आहिनि ॿियनि जमातुनि सां, पीपल्स पार्टीअ सां, नून लीग सां, इन PTI सां बि थियणु घुरिजनि। ऐं मौलाना खे सच बि आहियां त मौलाना इन जे करे इहे नफ़रतूं ख़तमु करणु थो चाहे PTI सां, त मौलाना खे इहा ख़बर आहे त बानी PTI खां पोइ PTI थियणी आहे। तितर बितर ऐं KPC में खोड़ सारा माण्हू अहिड़ा आहिनि जेके मौलाना जी पार्टीअ में बि रहिया आहिनि, जेके हाणे PTI में आहिनि। मिसाल जे तौर ते शेर अफ़ज़ल मरूवत आहे, इहो JUI में रहियो आहे वॾो हफ़्तो ऐं मौलाना जो तमामु घणो क्लोज़ रहियो आहे, या आज़म सवाती आहे, इहो JUI जो सेनेटर रहियो आहे।
खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके JUI में बि रहिया आहिनि पर हाणे PTI में आहिनि। पर मौलाना इहो चाहे थो त जॾहिं PTI फिटे त ख़ैबर पख्तूनख्वा में PTI जो इहो जेको सियासी वर्कर आहे इनखे कंहिं न कंहिंखे त कैप्चर करिणो ई आहे न। त पोइ मौलाना इनजी त नफ़रत पंहिंजे बारे में ख़तमु कराइणु चाहे थो त जीअं सुभाणे PTI जो इहो जेको पुठे त इनखे मां कैप्चर करे वठां, JUI कैप्चर करे सघे। इनजे करे बाक़ी नून लीग सां पीपल्स पार्टीअ सां एस्टेब्लिशमेंट सां मौलाना इनजे करे नथो हलणु चाहे त इलेक्शन में जेको हथु कयो वियो मौलाना सां उहो मौलाना उनजो अज़ालो चाहे थो। जेसीं ताईं उहो अज़ालो न थींदो तेसीं ताईं मौलाना PTI सां बि तालुकात वधाइण जी कोशिशि कंदो ऐं नून लीग ऐं पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट सां ईअं ई पंहिंजो जेको तालुकात हिन महिल आहे बरक़रार जेको नज़र अचे थो ईअं हलंदो। वॾी महिरबानी शाकिर सोलंकी जी नाज़रीन अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त वेझे मुस्तक़बिल में अहिड़ो को बि इम्कान न आहे त पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो बणिजंदी। नई वरी KP में जेको आहे का अहिड़ी तब्दीली नज़र अचे थी, छाकाणि त अहिड़ी तरमीम खां पोइ हूअं बि जेकॾहिं ॾिठो वञे त का बि हुकूमत किराइण ॾुखी थी वई आहे ऐं बेतमादी रथ ज़रिए हुकूमत किराइण सूबाई हुकूमत किराइण नून लीग ऐं हुनजे इत्तेहादनि लाइ ॾुखियो हूंदो, छाकाणि त उन्हनि खे JUI जी सपोर्ट नाहे। छो JUI जो इहो मौक़िफ़ आहे त हो चवनि था त असां अॻु ई पंहिंजो किलो इस्तेमालु करे चुका आहियूं ऐं बदिले में असांखे साइड लाइन कयो वियो आहे ऐं इन खां सवाइ ॿियो कोई बि कानूनी रस्तो न आहे। गवर्नर लाइ इन करे नथो लॻी सघे छो त अहिड़ी तरमीम खां पोइ उहो ॾुखियो थी वियो आहे। ऐं उनखां पोइ जेकॾहिं असां नज़र विझूं था इलेक्शन कमीशन जेको नोटिफिकेशन जारी कयो आहे 76 मख़सूस सीटूं बहाल कयूं आहिनि। उन में KP मां जेके क़ौमी असैम्बली जूं 5 सीटूं बहाल थियूं आहिनि उन मां पीपल्स पार्टी ऐं नून लीग खे 2 मिलियूं आहिनि ऐं हिकु JUI जे हिसे में आई आहे। इन खां सवाइ पंजाब असम मां क़ौमी असैम्बली जूं 11 मख़सूस सीटूं बहाल थियूं आहिनि, जंहिंमां 10 मुस्लिम लीग नून ऐं हिकु पीपल्स पार्टी जे हिसे में आहे। क़ौमी असैम्बली जूं 3 अक़लियती सीटूं बि बहाल कयूं वियूं आहिनि, जिन मां हिकु JUI, हिकु नून लीग ऐं हिकिड़ी पीपल्स पार्टी जे हिसे में आई आहे। ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असैम्बलीअ जी जेके औरतुनि जूं मख़सूस सीटूं आहिनि उहे बि 21 बहाल कयूं वियूं आहिनि, जिन मां 6 JUI जे ऐं 5 पीपल्स पार्टी जे हिसे 6 पीपल्स पार्टी जे हिसे में आयूं आहिनि। इन खां सवाइ PTI पार्लियामेंटेरियन जेका पार्टी आहे परवेज़ खटक वारी उनखे 1 सीट मिली आहे। उन खां सवाइ क़ौमी असैम्बलीअ में अक़लियतुनि जूं जेको ख़ैबर पख्तूनख्वा असैम्बलीअ में 4 अक़लियतुनि जूं सीटूं आहिनि, उन्हनि मां JUI ऐं नून लीग खे 2 ऐं PPI खे 1 सीट मिली आहे। त ओवरऑल इहो सिनारियो ॾिसिजे त हुकूमती इत्तेहाद जूं 237 सीटूं थी वियूं आहिनि ऐं 2 अक्सरियत लाइ कंहिं बि पार्टीअ खे या कंहिं बि हुकूमती इत्तेहाद खे 224 सीटूं घुरिबल हूंदियूं आहिनि। त हिन महिल पीपल्स पार्टी, नून लीग ऐं जेका JUI ऐं ॿियूं पार्टियूं आहिनि MKM उन्हनि खे हिकिड़ी सादीअ खां वधीक करे 2 अक्सरियत मिली विया आहिनि ऐं हुकूमत हाणे इत्तेहाद सां गॾिजी करे आइन में का बि तरमीम करे सघे थी। पर जीअं शाकिर सोलंकी खां असां ॻाल्हायोसीं उन चयो त वेझे मुस्तक़बिल में या को अहिड़ो फ़िलहालु इम्कान नज़र नथो अचे त का आइन में तरमीम थियण पई वञे। सो हिन महिल हुकूमत जी पोज़ीशन वधीक मज़बूत थी आहे ऐं PTI साइड लाइन थी आहे। इन सां गॾोगॾु जेको JUI आहे उहा साइड लाइन आहे ऐं उहा हिन महिल बि वरी कंहिं हुकूमत जो टूल बणिजण लाइ तयारु न आहे। सो अॼु जे प्रोग्राम लाइ एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।